अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। नाज़रीन, हिंगोरजा में आबादगारनि ऐं हारियुनि जो सियाल माइनर, हिंगोरजा माइनर, सहता माइनर, समाज माइनर की खाटी न थियण खिलाफ़ एहतिजाज जारी है। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर अजीज मेमण आबादगारनि हारियुनि कामरेड लोंग खान हत्तार, कांडियारू खान सेतो, अब्बास राजपर, खुदाबख्श सेतो, सच्चल हत्तार, अरशद हत्तार, वली मोहम्मद हत्तार, करीम डिनुतुनियो की अगवाणी में 7 ॾींहं भी बुख हड़ताल जारी रखी। आबादकार अगवाणनि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त आपाशी खाते के कामोरनि सियाल माइनर, हिंगोरजा माइनर, सहता माइनर समेत शाखुनि वाहन की खाटी न कराई वई, जंहिं सबब शाखूं वाह गंदगी से पूरजी वियूं आहिनि। हुननि चिताव ॾिनो त शाखुनि ऐं वाहन की खाटी कराए पुछड़ी ताईं पानी पहुचायो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक खबरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।